प्रमोशन करे छॾिया आहिनि असां। जैसे हुन बिल्डिंग जो कम पियो हले जी हाँ तेसीं असां हिते हिन जो क्लासूं वठूं पिया, जी हाँ सेंटर भी आहे असांजो। इनका अलावा साईं इनका अलावा बीएससी जो वगैरह जो जेके आहिनि उहे क्लासूं अटेंड बिल्कुलु हलनि पियूं। असां छोकिरा घटि था अचनि, जी। बैचलर आहिनि छोकिरा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, या अली मदद। अॼु असां आहियूं डिग्री कॉलेज में ऐं असां सां गॾु आहे अब्दुल रज़ाक भाउ। तव्हांखे डिग्री कॉलेज जो नज़ारो करे ॾेखारियूं था ऐं हिते जी तालीम जो निज़ाम बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं टीओ साहब ऐं सीनियर क्लर्क अब्दुल सत्तार कोशिशनि सां जेको आहे ई कॉलेज बीएससी डिग्री कॉलेज में हलनि थियूं जी। डिग्री कॉलेज हिनमें गर्ल्स कॉलेज आहे, हींअर त बंदि आहे, पर हिनजी बिल्डिंग असीं तव्हांखे ॾेखारूं पिया। असांजी जेको आहे ऑफिस ॾेखारूं था, असीं क्लास रूम जेके आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। असांजी डिग्री कॉलेज जो हिते बीएससी जी बि आहे, बीए जी बि आहे, इंटर आहे ऐं इन में गर्ल्स कॉलेज बि मौजूदु आहे हिकिड़ी कॉलेज में, ऐं हिन में जेको आहे बॉयज़ कॉलेज बि आहे। असां ही जेका तव्हांखे ॾेखारूं था डिग्री कॉलेज, अचो त असां अंदरि वारो हिसो ॾेखारूं, हिन जा कमरा ॾेखारूं ऐं हीअ तव्हांखे डिग्री कॉलेज ॾेखारूं था तव्हांखे। असीं हाणे अंदरि रूम में दाख़िल थिया आहियूं ऐं डिग्री कॉलेज तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन जी बिल्डिंगूं आहिनि, तव्हां ॾिसो था ही नई बिल्डिंग ठही आहे ऐं हिन में जेको आहे असांजो सीनियर क्लर्क आहे अब्दुल सत्तार कुंबर साहब। जेको अब्दुल सत्तार कुंबर सां अचो तव्हांखे ॻाल्हि ॿोल बि कराईंदासीं ऐं असां सां गॾु मौजूदु आहे। हींअर दाख़िला हले पई, असां साईं रूम में दाख़िल थिया आहियूं। हाणे साईं अब्दुल सत्तार खां पुछूं था त हीअ डिग्री कॉलेज जेका आहे केतिरियूं क्लासूं हलनि थियूं, हिन में केतिरी इन्वॉल्वमेंट आहे, छा आहे। हिनजी कोशिशनि सां जेको आहे डिग्री कॉलेज बि जेको आहे हले पई। साईं मौजूदु आहिनि, हाणे साईं वटि वञा। साईं अस्सलाम वालेकुम। साईं कहिड़ा हाल? साईं असां मौजूदु आहियूं अब्दुल सत्तार साहब। साईं तव्हां इन डिग्री कॉलेज में घणा साल थिया आहिनि जेको हिते आया आहियो? 2015-16 खां हिते असीं कम पिया करूं। 2015-16 खां। अच्छा साईं, हिन में जेके केतिरा क्लासूं अटेंड थींदियूं इंटर फर्स्ट ईयर जूं? सभु सर असांजे बैचलर में छोकिरा घटि था अचनि, बाक़ी फर्स्ट ईयर इंटर में जाम छोकिरा अचनि था। अलाह जो शुक्र त 500-600 जी इन्वॉल्वमेंट आहे असां वटि ऐं रेगुलर छोकिरा 200 250 पोणा 300 250 छोकिरा अचनि। अच्छा रोज़ अचनि था? रोज़ अचनि था। बाक़ाइदे क्लासूं हलनि थियूं, बॉयज़ जो अलॻि हलनि थियूं, गर्ल्स जो अलॻि हलनि थियूं, उस्ताद अचनि था। अच्छा बॉयज़ जो सर उहो जेको आहे हले पियो, तव्हां बॉयज़ में ही गर्ल्स बिल्डिंग गर्ल्स जी आहे, लेकिन ॿ पोर्शन करे छॾिया आहिनि असां। जैसे हुन बिल्डिंग जो कम पियो हले तेसीं असां हिते हिन जो क्लासूं वठूं पिया, सेंटर भी आहे असांजो। इनका अलावा साईं इनका अलावा बीएससी जो वगैरह जो जेके आहिनि उहे क्लासूं बिल्कुलु हलनि पियूं। असां छोकिरा घटि था अचनि जी, बैचलर आहिनि छोकिरा काफ़ी घटि था अचनि, बाक़ी आहिनि बाक़ाइदे हिकिड़े साइड में गर्ल्स आहिनि, हिकिड़े पासे बॉयज़। अच्छा जी साईं अब्दुल सत्तार इहो सीनियर क्लर्क आहे ऐं हिननि जी कोशिशनि सां जेको आहे बॉयज़ कॉलेज या गर्ल्स कॉलेज ॿई हलनि पियूं ऐं ॿिन्ही खे संभाले थो ऐं साईं जूं महिनतूं आहिनि, काविशूं आहिनि। हाणे साईं तव्हांखे मथियों पोजीशन ॾेखारींदो, मथे साईं कमरा वग़ैरह सही आहिनि, कमु हले पियो, बिल्डिंग जो कमु हले पियो, उहो ॾेखारूं था असां दोस्तनि खे। त हाणे तव्हां भले वियो, असीं वरी हिते कॉलेज जी मथो माइनो करे ॾिठो। अॼु दोस्तो तव्हांजे जेके कॉलेज जो असां सां गॾु मौजूदु आहे आफ्ताब फास्करी साहब। अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां कहिड़ा हाल? तव्हां साईं कीअं सम्झो था इन कॉलेज खे, इन कॉलेज थियण सां केतिरा फ़ाइदा आहिनि हिते? ज़बरदस्त फ़ाइदा आहिनि कॉलेज थियण सां। माण्हू जो सुख जीवन ज्ञान मोहम्मद ऐं सुनहरी ज़िंदा उमिरि को ज़िंदा हाणे पंहिंजे घर जो कॉलेज थी वियो आहे। साईं अब्दुल सत्तार जेके सीनियर कॉलेज जेको आहे तो कॉलेज हले पियो, सरकार महिनत वधीक करे थो इन करे। महिरबानी साईं आफ्ताब फास्करी हो साईं। असां टीएम हाणे असां जेके स्टूडेंट वेठा आहिनि इहे बीएससी जा स्टूडेंट आहिनि। ऐं असां किथां आया आहियो? किधर से आए हो भाई? क्या जमशाबाद से। कैसे चल रही है कॉलेज? किस दाखिला ले रहे हो? बीएससी की दाखिला ले रहे हो, तो मेहरबानी। क्या नाम है आपका बेटा? अब्दुल रहमान। कहाँ से आए हो? शहर से आए। कैसे इससे आपको फायदा है? साईं अब्दुल सत्तार का कैसा आपके साथ तावन है? अच्छा जबरदस्त है। अच्छा ठीक है भाई, मेहरबानी। अभी हम कॉलेज जी जेके ही गुल गमला ॾिसो, ही साईं जी महिनतूं आहिनि, ॾिसी सघो था तव्हां। हिन जे अंदरि क्लासूं आहिनि, बाक़ाइदे अटेंड थियनि थियूं। ही रूम आहिनि, ही बॉयज़ जा रूम आहिनि ऐं गर्ल्स जी जेका रूम आहिनि हिन जो जेको फर्नीचर वग़ैरह पियल आहे ऐं कमु अञा कंप्लीट कोन थियो आहे हिन जो। दरियूं कोन लॻियूं आहिनि, कुझु दरियूं कोन लॻियूं आहिनि। इन जे करे जेको आहे कॉलेज जो जेको कमु अञा रहियल आहे। असां कॉलेज जे जेको ॾेखारूं था, माइनो ॾेखारूं था। ही गमला लॻल आहिनि, गुलाब जा गुल आहिनि वग़ैरह वग़ैरह। हिते चौकीदार मुक़ररु आहिनि, पाणी आहिनि, ही वण ॿूटा लॻाया आहिनि। महिरबानी आहिनि साईं अब्दुल सत्तार जी जेको आहे इन वॾे जेको गमला वठी जेको कमु स्टार्ट कयो अथनि। बाक़ाइदे कॉलेज जो सिस्टम आहे। असीं हाणे हिन जा जेके रूम आहिनि तव्हांखे ॾेखारूं था। तक़रीबन तलब केतिरा ख़ुशहाल ऐं बहितरीनु रूम आहिनि।
हिन जूं दरियूं अञा कंप्लीट कुझु बिल्डिंग जो असां तव्हांखे मथी बिल्डिंग जो पोज़ीशन ॾेखारूं था हिन कॉलेज जी। हाणे असीं मथे वञूं पिया मथे पोज़ीशन लाइ। असां सां गॾु तलबचंद आहे ऐं इंशाल्लाह तलबचंद भाउ तव्हां छा था सम्झो कॉलेज जेको आहे बहितरीनु कॉलेज आहे, कमु ज़बरदस्त थिए पियो, अनकम्पलीट कमु आहे ऐं असीं कोशिशि थी जल्द मां जल्द कमु थिए। हीअ ॾिसी सघो था असीं मथे पहुची विया आहियूं पोज़ीशन मथे पोज़ीशन में आहियूं। मथे बिल्डिंग तव्हांखे ॾेखारूं था 3 मंज़िल आहे ॿाहिरां खां तलबचंद ही जेका आहे 3 मंज़िल आहे। ही 3 मंज़िल कॉलेज आहे। ही तव्हांखे 3 मंज़िल कॉलेज जी ॾेखारूं पिया। ही तव्हां मौजूदु आहियो असां हिते। ही ॾिसी सघो था 3 मंज़िल कॉलेज आहे। हिन जा असीं स्टार्टिंग मथे थी विया आहियूं। हिन जा रूम ॾिसी सघो था तव्हां बहितरीनु कमु कंप्लीट कोन थी सघियो आहे त असां ठेकेदार खे चवंदासीं जल्दी में जल्द कमु थिए जीअं त हिते क्लासूं अटेंड थियनि, जल्द मां जल्द कमु थिए ऐं कॉलेजूं जो जेको आहे जल्द मां जल्द कमु थिए जीअं त हिते ॿार जेको आहे कॉलेज जा जेको आहे अटेंड करे सघनि, क्लासूं अटेंड करे सघनि। ऐं हीअ ॾिसी सघो था असां ॿिए फ्लोर ते आहियूं, माना 2 मंज़िल ते आहियूं ऐं हीअ बहितरीनु रूम आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां हिनजा ठहियल आहिनि पर दरियूं अञा कोन लॻियूं आहिनि, कंप्लीट कमु कोन थियो आहे, कंप्लीट कमु अञा कोन थियो आहे। तव्हां ॾिसी सघो था हवादार ऐं बहितरीनु बिल्डिंग ठहियल आहे। हवादार बहितरीनु बिल्डिंग ठहियल आहे ताकी हिन जो कमु कोन थी सघियो आहे। मथे पोज़ीशन में ॾेखारूं था तव्हां ॾिसी सघो था हीअ सॼा रूम आहिनि, टांकी बहितरीनु टांकी ठहियल आहे ऐं हीअ अञा कमु हले पियो अनकम्पलीट। हिन टाइल रहियल आहिनि अंदरियां तलबचंद हिन जा टाइल बि रहियल आहिनि। अॻियां हिन जा टाइल अंदरियां रहिया आहिनि, ॿाहिरां टाइल लॻी विया आहिनि अञा हीअ टाइल लॻा टाइल जो कमु हले पियो मुंहिंजे ख़्याल में। हीअ तव्हां ॾिसी सघो था ऐं मेन रोड ते आहे कॉलेज, थाणे जे पासे में मेन रोड ते कॉलेज आहे ऐं बहितरीनु हिन रूम में टाइल लॻा आहिनि, आस्ते आस्ते टाइल बि लॻनि पिया। हीअ 2 पोज़ीशन आहिनि। हाणे हीअ पोज़ीशन जेको ॾिसी सघो था हीअ बि बहितरीनु पोज़ीशन आहे, बहितरीनु कमिरो आहे, वॾी लागत सां लॻो आहे। हीअ ॾिसी सघो था केॾी वॾी बिल्डिंग ठही आहे। हीअ तव्हांखे असीं अंदरि जी बिल्डिंग जो कमिरो ॾेखारूं था, बहितरीनु कमिरो आहे ॾिसी सघो था। हिन में क्लासूं हली सघनि थियूं, पंखा बि कोन लॻा आहिनि, दरियूं कोन लॻियूं आहिनि, बहितरीनु लोकेशन में आहे ताकी ठेकेदार थोरो सुस्ती में कमु जेको आहे सुस्त करे रहियो आहे, जल्दी सां कमु करे। ऐं हीअ ॾिसो दरियूं जेके रहियल आहिनि कंप्लीट रहियल आहिनि, टाइल लॻल आहिनि हिन जा। हाणे असीं तव्हांखे हितां खां इख़्तिताम करूं था ऐं असां सॼो तव्हांखे ॾेखारियो आहे। ऐं हीअ जेको ॾिसी सघो था हीअ पोज़ीशन बि ॾिसी सघो था, हितां खां हेठि गुल ॿूटा लॻा पिया आहिनि, हेठि जो पोज़ीशन आहे हीअ बि बहितरीनु लॻल आहे, बहितरीनु तरीक़े सां ठहियल आहे। हीअ मथे तव्हां ॾिसी सघो था। तंहिंखां पोइ शहर जो आहे सिस्टम तव्हां ॾिसी सघो था। हीअ कॉलेज असांजी जेका आहे पासे में बेनज़ीर पार्क बि आहे कॉलेज जे में ऐं हू पार्क आहे, बाक़ी हीअ हेठि जेको आहे सॼो कुझु ख़ाली आहे ताकी हीअ बि जेको आहे हिते रिहाइशगाह वग़ैरह को ठहंदी या त हिन में बिल्डिंग वग़ैरह का ईंदी। बहरहाल ज़बरदस्त नमूने सां आहे, ॾिसी सघो था तव्हां बहितरीनु लोकेशन आहे, बहितरीनु असांजी कॉलेज जेका बिल्डिंग ठही आहे वाजी ऐं 3 मंज़िल ते आहे। हीअ अञा 2 मंज़िल ॾेखारियो, 3 मंज़िल जेको आहे अञा कमु हले। त नाज़रीन अॼु असां ॾिठो डिग्री कॉलेज जे हिसाब सां ऐं तव्हांखे वीडियो असां ॾेखारियो। ठीकु आहे, वधीक अब्दुलरज़ाक भाउ तव्हां ॿुधाइजो त तालीम जे हिसाब सां अॻे असां जेको आहे ॿियनि शहरनि में वेंदासीं, मीरपुर टलो जान मोहम्मद, हाणे डिग्री कॉलेज कोट गुलाम मोहम्मद में आहे। तव्हां वधि में वधि दाख़िलाऊं वठो ऐं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, जीअं त तालीम माशरे में आहे त उहे क़ौमियूं तरक़ी करे सघनि थियूं ऐं पाण सभु गॾिजी जेको आहे पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे सपोर्ट करूं ऐं पाण उनखे दाख़िलाऊं वठी ॾियूं। ऐं साईं अब्दुल सत्तार कुंभार जूं जाम महिनतूं आहिनि इन कॉलेज जे लाइ ऐं बॉइज़ कॉलेज जे लाइ। ऐं साईं अब्दुल सत्तार जेको आहे तमामु रहनुमाई करे थो, तव्हां राब्ते में रहो ऐं डिग्री कॉलेज में वधि दाख़िला वठो। तो दोस्तों तव्हां जेको वीडियो ॾिठो, ठीकु आहे, वीडियो